अरुंधति राय जी अदब कहाणी मदर मेरी कम्स टू मी। सिंधीकार आहे हिन किताब जो अमर गुल। ये किताब छपरायो आहे विद्या पब्लिकेशन। अरुंधति राय जो ही किताब रुगो यादगिरियुनि जो मजमूओ न पर हिकु अंदर ई अंदर में बरंदड़ आतिशफ़िशा आहे जेको केतिरनि ई सालनि जी ख़ामोशी खां पोइ निठ फाटी पियो आहे। हीअ हिकु धीअ जो सॾु आहे, हिकु अहिड़ी धीअ जो जेका माउ जी छांव में त रही पर कॾहिं बि सच पुछ जीअण जो साह न खणी सघी। हीअ किताब रुगो अरुंधति राय जी माउ मिसिस मेरी राय जी ज़िंदगीअ जो न ई नक्शो चिटे थी पर अरुंधति जे पंहिंजे वजूद जो बि अक्स आहे। हीअ हिकु अहिड़ो अक्स जंहिंमें माउ जे तज़ादनि सां भरियल शिबे कॾहिं साफ़ उभरे थी त कॾहिं कोहीड़े में बढ़ियल ख्वाबनि वांगुरु नज़र खां ओझल थी वञे थी। हिननि सुफ़नि में मुंहिंजी माउ जहिड़ी रहंदे, मुंहिंजी दादगीर, मुंहिंजी पनाह ऐं मुंहिंजो तूफ़ान। अरुंधति जी माउ मेरी मरियम राय फ़क़ति हिकु औरत न पर हिकु दौर जी तारीख़ हुई। हिन जे केतिरा ई रूप ऐं रंग आहिनि। हिकु माउ जेका पंहिंजे ॿारनि लाइ हिकु न सलण जहिड़ी गुज़ारत आहे। संदनि ज़िंदगीअ जो तूफ़ान बि आहे ऐं झप अजो ऐं पनाह बि। हू हिकु तालीम सां सराड़ियल शख़्सियत बि आहे ऐं हिकु अहिड़ी निराले समाज सुधारक बि जंहिंजी लुग़त में हमदर्दी जो को लफ़्ज़ कोन्हे। हीअ हिकु अहिड़ी औरत जी जिदोजहद जी कहाणी आहे जंहिं सभु कुझु अकेले बिना कंहिं सहारे बिना कंहिं ख़ासि पस मंज़र जे पंहिंजी ॾाहप जनून ऐं बेडपाईअ सां करे ॾेखारियो। हिकु अहिड़ी माउ जंहिंजा ॿार खेसि चाहण ऐं धिकारण जे किनारे ते बीठा आहिनि। अरुंधति लाइ मिसिस मेरी रुगो माउ न हुई पर हिकु मज़बूत क़िलो हुई जंहिंजा दरवाज़ा सदाईं बंदि नज़र ईंदा हुआ। हिकु अहिड़ी छांव जेका कॾहिं पनाह ॾिए त कॾहिं साह खणण बि ॾुखियो बणाए छॾे।